थरपारकर ज़िले में ताज़िन बरसातुनि बाद पैदा थियल सूरतहाल ऐं मौसमियात खाते पारां वधीक बरसातुनि जी थियल अॻकथी खे नज़र में रखंदे अॼु हिकु आला सतही गॾिजाणी सिंध जे माहौलियात मौसमियाती तब्दीली ऐं साहिली तरक्की वारे वज़ीर दोस्त मोहम्मद रहमू ऐं डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी जी सदारत हेठि दरबार हॉल में थी जंहिंमें सिंध असेंबली के मेंबरनि फ़कीर शेर मोहम्मद बलालानी, कासिम सिराज सुमरो, पीपी थरपारकर ज़िले के सदर इंजीनियर ज्ञानचंद, एसएसपी थरपारकर शबीर अहमद सेठार, ज़िले काउंसिल थरपारकर के चेयरमैन डॉक्टर गुलाम हैदर समीजो, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मिठी डॉक्टर मनोज कुमार मलानी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान खासकेली, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर लेखराज सरंगानी, डॉक्टर मैनेजर पीपी डिस्ट्रिक्ट मैनेजर पीपीएचआई थरपारकर सोबदार शाहानी, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक थरपारकर हाकिम अली जलवानी खां अलावा ज़िले के असिस्टेंट कमिश्नरनि ऐं समूरनि वास्तेदार खातनि के अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर दोस्त मोहम्मद रहमू समूरनि सरकारी खातनि के अमलदारनि समेत ज़िले के असिस्टेंट कमिश्नर्स ऐं टाउन ऑफिसरनि खे हिदायत कई त उहे पंहिंजे अमले समेत फील्ड में मौजूद रहनि। हुन खेनि इहा बि हिदायत कई त ॼाणायल अमलदार मुसलसल पंहिंजनि इलाइक़नि जी हदनि में बरसाती सूरतहाल जो जाइज़ो वठी पंपिंग स्टेशननि जा मुसलसल दौरा कनि त जीअं बरसात जी मुद में आवाम खे का बि तकलीफ़ न थिए। गॾिजाणी में समूरनि खातनि जे अमलदारनि पंहिंजी कारकर्दगी जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग पेश कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची